इज़त खान जो मुक़ाम अथव कोटड़ी जो भाउ जेको चयो त इहे कोटड़ी में इहे माई चौगरी जेके हुनजी क़बर अथव 1752 जी इहा। नबीबी खान पंहिंजे बलोच किताब में लिखियो आहे ॿेलाइनि जा ॿोल जंहिंमें तव्हां सभिनी क़ौमनि जा बापड़ा हुजनि, हमलाणे हुजनि, गुरसत हुजनि, बंदीजा हुजनि, सभिनी ज़ातियुनि जो ज़िक्र अथव। इहा माई जेका इहा हुक्मरान हुई लसबेल स्टेट ते ऐं फर्स्ट सम्झो पाकिस्तानी फर्स्ट इंडियन जेका उहो रज़िया सुल्ताना खां बि अॻु उनजी फिल्म तव्हां गॾिजी करे ठाहियो। मूं मुस्तफ़ा कुरैशी वारो चयो त असां तव्हांखे का सिंधी फिल्म ठाहे ॾींदासीं, असां फिल्म फेस्टिवल कयोसीं जियालोजी में तव्हां कंदाऊं। इहा माई चौगरी हुक्मरान हुई लसबेल स्टेट जी। पोइ उते उनजे ख़िलाफ़ु शाइरी थी, बलोच गॾिजी विया, मैंगल बि, भूतानी बि, इहे सभु उन माईअ जे ख़िलाफ़ु थिया। ॾाढ़ी कान्हे ॾह में चौगरी थी चाग करे गुफ़त कबीले जी हुई। पोइ उन माई जे ख़िलाफ़ु इनकलाब थियो। माई उतां खां लॾे कोटड़ी आई जिते इज़त खान जो मुक़ाम मौजूदु अथव कोटड़ी में, उहो क़बरूं अॼु बि मौजूदु अथव, ज़बो हालत में इनखे संभालणु खपे। तव्हां इहे असांजी तारीख़ी विरसो, ज़ात पात जी ॻाल्हि कान्हे। मुंहिंजी गुज़ारिश इहा अथव कि हीअ यूनिवर्सिटी तव्हांजी पंहिंजी आहे। मुंहिंजी वॾे में वॾी स्टूडेंट जेका 32,000 शागिर्द अथव। तव्हां अॼु अचो वञी हॉस्टल ॾिसो, तव्हांखे अहिड़ी मस्जिद आऊं त हिकिड़ो ओपन माण्हू हिन लाइ मूंखे तनक़ीद थींदी आहे, तव्हां सभु ॻाल्हाईंदो आहियां। रमज़ान शरीफ़ खां 2-3 ॾींहं अॻु मूं हॉस्टल विज़िट पे कयो, इंटरनेशनल हॉस्टल, त उन जो हिकिड़ो रूम नंबर 13 बंदि पियो। मूंखे बाबा हिननि खे खोलियो, चई न साईं तव्हां वेठा आहियो, कमु वेठा, तव्हांखे उन वक़्तु यादि हूंदो त इहो चऊं न साईं इहो जेके कामरेड को खोले सघे थो, मूंखे ख़बर कान्हे त कामरेड साहिब मूंखे हाणे मुलाक़ात थी वई, चई ॿियो माण्हू खोले, बाबा छाजे लाइ? चई साईं GM सेठ 1992 में इन कमरे में अचे चांहि पीती, साईं वॾो माण्हू, मुंहिंजो सुठी ॻाल्हि इहा त तारीख़ी ॻाल्हि आहे। उन खां पोइ उन में तालो लॻाए इहो कयां त हाणे हिन में को कामरेड ई रहंदो पियो न रहंदो। 1992 जो तालो लॻल हो, उन खां पोइ कोन खुलो। वञो ॾिसो, अॼु तव्हां सभु साफ़ी बि आहियो, जर्नलिस्ट बि आहियो, वञी ॾिसो इहो तालो हिकिड़ो महीनो अॻु मूं खोलाए। मुंहिंजो साईं जे नाले ते तव्हांखां लाइब्रेरी को सेमिनार, साईं वॾो माण्हू आहे, मूं हमेशह ज़िक्र कयो हिन सिंधी यूनिवर्सिटी में साईं जो कंट्रीब्यूशन अथव। काइदे आज़म जो ख़त अथव सिंधियालॉजी में लॻो पियो आहे कि उहो ख़त साईं GM सेठ खे लिखियो आहे। अगरि तव्हां कॾहिं वञो त उहो सिंधियालॉजी में काइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो ख़त आहे कि 1943 जो कि सिंध में हिकिड़ी यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी ठाही वञे, घटि माण्हुनि खे ख़बर। काइदे आज़म जो ख़त सिंधियालॉजी में महफ़ूज़ आहे। उहो साईं उन वक़्तु मुस्लिम लीग में हो, उन वक़्तु ज़ाहिर करे नारा करणु थींदा। साईं 1960 में जेके कमरा ठहिया आहिनि उन जा नारा जेके उन वक़्तु मां अॻु उन खां बि ऐं इहे सभिनी खे आउं पाण 77 खां यूनिवर्सिटी में आहियां, कराची यूनिवर्सिटी में, पोइ हिन यूनिवर्सिटी जा 77 माने हिन वक़्तु थी विया। अंदाज़ो लॻाए त उहो 23 साल उहे थी विया ऐं तक़रीबन 43 साल मूंखे यूनिवर्सिटी में थी विया। 46 साल मूंखे नौकिरी कंदे 46 साल में पंहिंजी सर्विस जा कंप्लीट कया 21 जून ते। आउं उथंदो वेहंदो आहियां, सभिनी कामरेड हुजनि, दोस्त हुजनि, अवामी तहरीक हुजनि, सभिनी खे सुञाणो। असां साईं पहिरियों दफ़ो इहो बॉइज़ हॉस्टल ख़ाली करायो ऐं हिन में ॿारनि जो कंट्रीब्यूशन अॼु असांजा सभु हॉस्टल जा सभु कमरा ओपन अथव। तव्हांखे दावत अचो, असांजी मदद करियो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि 1960 खां पोइ उन कमरनि में कलर कोन थियो आहे, उन्हनि जी दरवाजे जी कीली कोखा कोन लॻा। या साक कुआना था कोई आहे हिते आयो वाला कोन आयो त घुराइसि, ॾिठो इन खे घुराइसि, इनखे विहारियोसि न असांजो थोरो दोस्त आहे, इहो तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हां अची असांजी मदद करियो, छो कि सची ॻाल्हि आहे इन में मुंहिंजा इंटरनेशनल माण्हू अथव, उहो तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां। अली नवाज़ मेमन साहिबु हिन वक़्तु 60 सालनि खां अमेरिका में वेठो आहे। मूं उनखे मिनत की चई, मुंहिंजे हिन सस्पेंशन खां 2 ॾींहं अॻु $1000 जो ऐलान कयो। मुंहिंजो न साईं पैसा कोन वठंदासीं, तव्हां पाण ख़र्चु करियो, सिविल सोसाइटी जा माण्हू ऐं तव्हांखे ॾियां थो। इन लाइ कि असां डोनेशन कॾहिं बि कोन वठंदा आहियूं ऐं सरकारी माण्हुनि खे आउं मना कंदो आहियां त पैसे जो हथ में न वठो। ऐं तव्हां गवायो इहे रोड ठहिया आहिनि, रस्ता ठहिया आहिनि, इन में असांखे हुकूमत मदद कई, असां पैसा ख़र्च न कया। इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते ऐं हर इल्ज़ाम जो जवाबु ॾियण लाइ तयारु। उन लाइ कि तव्हां यूनिवर्सिटी में हिते मूंखां वधीक घुमी ॾिसो, अगरि तव्हांखे तब्दीली लॻे त पोइ तव्हां बंदि जा रोड ॾिसो, रस्ता ॾिसो, तव्हां मकानी माण्हू तव्हांखे वधीक ख़बर मूंखां। 5 सेमेस्टर मूं मुकमिल कया आहिनि असांजा, वक़्त ते क्लासूं थियूं आहिनि, वक़्त ते रिज़ल्ट पिया अचनि, वक़्त ते जेको ॿार अॼु पहिरीं दफ़ो थियो कि असांजो हॉस्टल ख़ाली अथव। न 60 सालनि में बॉइज़ हॉस्टल कॾहिं ख़ाली कोन थियो आहे। गर्ल्स हॉस्टल लाइ अचो, साकिब बुरोड़ो साहिबु अथव, असांजो पूरो दोस्त आहे। अगरि ॿियो साईं जेका कुर्सी उतां ई घुराए हा होॾां साकिब
त असीं जेको हिन वक़्तु जेको तव्हांखे आउं सभिनी खे दावत थो ॾियां इहा असांजे ॿारनि जो तव्हां असांजे बॉय भले जंहिं बि हालत में यकीननि खे सुठी हालत में कोन्हे मूं कल्ह हुनजी डान टी वी खे चवंदो बनायो भले असांजा ज़ख़्म ॾेखारींदव उन खां पोइ त इलाजु थींदो न असीं हिन ज़ख़्मनि ते पटी बटी थींदासीं पोइ त को कोन ॾिसंदो असांजा एबन भले ॾिसूं था इंटरनेशनल हॉस्टल जंहिंमें मौजूदु आहे चीफ जस्टिस साईं छा नालो अथसि असांजो जेको शेख साहिबु साईं जस्टिस अहमद अली शेख साहिबु रूम नंबर मूंखे सही यादि न पियो अचे 21 22 या 33 रूम नंबर इंटरनेशनल हॉस्टल उन में रही इंटरनेशनल रिलेशन में मास्टर्स कया सिंधी यूनिवर्सिटी खां जो मौजूदु आहे साईं जस्टिस अहमद अली शेख साहिबु तव्हां लिखो भले कैप्टन यूसुफ फेडरल मिनिस्टर थियो जेको हाणे हुते गदा में कॉलेज पियो हलाए पब्लिक स्कूल पियो हलाए इहो फेडरल मिनिस्टर थियो एजुकेशन जो हाणे लास्ट जेका इंटीरियर गवर्नमेंट जी रूम नंबर 32 में रही वियो आहे इफ्तिखार चौधरी साहिबु हितां खां पढ़ियल हो इहे जेको वज़ीर आज़म थियो हुसैन चौधरी राजा परवेज़ अशरफ हितां खां पढ़ियो हफ़ीज़ पीरज़ादा हितां खां पढ़ियो ऐं वॾा नाला अथव भगवान दास साईं जस्टिस भगवान दास हितां खां पढ़ियो चीफ जस्टिस रहियो हिन वक़्तु चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट चीफ जस्टिस पाकिस्तान हिन यूनिवर्सिटी जो इहो वॾो कंट्रीब्यूशन आहे जंहिंखे हाईलाइट करण जी ज़रूरत आहे तव्हां जर्नलिस्ट तव्हां वकील तव्हां समाजी अॻवान जेके बि एक्टिविस्ट आहियो असांजी ख़ामियूं तव्हां ॿुधायो भई हीअ ग़लती असीं मञी था इंसान ख़ता थींदी आहे लेकिन आउं तव्हांखे ऑन द रिकॉर्ड ते 2.5 सालनि में मूं को पंहिंजो मिट माइट भर्ती कयो हुजे तव्हांखे पूरी इजाज़त वञी फाइलूं खोले तलाश आऊं ज़ुमेदार मूं को हिकिड़ो प्लाट पंहिंजे नाले BC ते ईंदा न उन्हनि खे 600 वारनि जो कानूनी हक़ प्लाट कढंदो हर बाई चांस नाले प्लाट मुंहिंजे नाले अॼु को प्लाट हुजे आउं ॿुधल अॼु ॾींहं ताईं VC हूंदे बि मूं पंहिंजो कानूनी हक़ जेको 2.5 साल वॾी ॻाल्हि हुजे त 6 महीननि में प्लाट वठी विकिणी बि छॾींदा हुआ मूं अॼु ॾींहं ताईं पंहिंजे नाले को प्लाट कोन कयो कब्ज़ा थिया हूंदा यकीन अॻ में बि हुआ पोइ बि थिया लेकिन असां कोशिशि करे छॾाई उन में पंहिंजे ॻोठ राजे नौकिरियूं यकीन ॾिनियूं हूंदियूंसीं लेकिन अलाह जो शुक्र उन में बि असां बदनियाती जे हिकिड़ो माण्हू चई वञे त ख़ुदा न खां हुनखे पैसा वठी असां नौकिरी ॾिनी आहे त आउं ॿुधल आहियां बाक़ी यूनिवर्सिटी हलंदी आहे हिकिड़ो रिटायर थी वियो पटे वालो चौकीदार सिक्योरिटी गार्ड सिलेक्शन बोर्ड तां यकीन करे वाइट बोर्ड लॻो पियो उनजी आउं थो गवाही ॾियां मूं वटि जेके उस्ताद आया मूं लॻायो उन्हनि जो मूं बाक़ी सख़्तु टेस्ट वठी उन्हनि खां लिखाए पढ़ाए उन्हनि जे ॿारनि जी महिनत ते असां कई आहे जंहिंमें ग़रीबनि जा ॿार लॻा अथव तव्हांखे नाला ॿुधायां थो वञी तव्हां उन्हनि सां मिलो 4-5 नाला तव्हांखे ॿुधाईंदो असां वटि अयाज़ समूह छोकिरो वेठो अथव अयाज़ हिकिड़ो वेठो अथव इहे असां वटि नियाणी वेठो अथव तव्हां उन्हनि खे वञी स्टडी करे हिकिड़ो माण्हू ग़लति हूंदो आउं ज़िमेदार यूनिवर्सिटी जी असां वटि 28 करोड़ खपनि असांजी सैलरी ॾियण लाइ ऐं कंपेरेटिव ॾिसो मुंहिंजे हिकिड़े ॾींहं बि सैलरी ते तव्हांजा मिट माइट हूंदा सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ो ॾींहुं बि लेख न कई आहे ईद ते शागिर्दी यूनिवर्सिटी तनख़्वाह कोन ॾेई सघे थो पघार जेका कोन ॾिनी आहे असां साईं हिन महीने 3 पघारूं पंहिंजे माण्हुनि खे ॾिनियूं सही आहे ग़लति असां साईं सैलरी ॾिनी असां लीव इंक्रीजमेंट बि ॾिनो असां एडवांस बि ॾिनी जेके एडवांस ते खपी हुनखे चए ॿियो ख़त उहा असां काटींदा आहियूं हिन दफ़े सिंध यूनिवर्सिटी हर दफ़ा ईद ते पंहिंजे मुलाज़िमिन जेके बि हुआ कुझु वाक़ई यकीननि थिया हिते सियासत बि थींदी आहे अलाह उन्हनि खे पनाह ॾिए असांखे बि पनाह ॾिए कुझु माण्हू जेको उन्हनि सां जातियूं थी हूंदियूं आहे नथो चाहे त कोन थी हूंदियूं लेकिन असां डिलिबरेटली कोन थियो पोइ अचो तव्हां सभिनीनि खे शाबित हुजे हे तव्हां फोटो जेके ॾिठा नी पाण आऊं इहे 24-25 हज़ार ॿार जेके आहिनि हिकिड़े वक़्त में जंहिं डिसिप्लिन में हिते आया नी 2 दफ़ा थियो आहे 18 में बि थियो 19 में बि थियो 17 जो टेस्ट मूंखां अॻु थी वियो 18 जो टेस्ट जंहिंमें 25,000 ॿार लाइन लॻाए बीठा आहिनि हिकिड़ो ॿ तव्हांखे ॿुधायां थो पाण खे सही थोरो ऐं मुंहिंजी स्ट्रेंथ इहा अथव इहे ॿार जंहिं प्लानिंग सां आया आहिनि सिंध जे ॿार असांखे बान मथां थियो तव्हां यकीन करियो असांजे हिकिड़े गुल फुल हिकिड़े वण खे नुक़सानु थो न त 25,000 ॿार हिकिड़ी लाइन में बीठा हुजनि ऐं 2-2 कलाक लेट बि थी वञनि पाणी बि वक़्त ते न मिलनि यकीन असां वटि एॾा वक़्तु हूंदो आहे लेकिन हिन ॿारनि खे इहो असांजो फ्यूचर तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी असांजी गॾिजी असांजी मदद करियो हॉस्टल में तव्हां अचो पंहिंजे तव्हां सभु वेठा आहियो सभु गॾिजी खणंदा छपर बि ठही ॾींदो जेका पुॼी सघो मुंहिंजी तव्हां यकीन कयो तव्हां लाइ हिते मूं वटि दॿा लॻाया ₹1 पर डे इहे कम मूं कया सैलानी तव्हांखे यादि हूंदो अच्छा बि अफ़सोसनाक ॻाल्हि ॿुधायो आहे प्रोवोस्ट साहिबु वेठो आहे तव्हांखे असांखां वधीक ख़बर सिंध यूनिवर्सिटी जा ॿार जेके हॉस्टल में रहंदा आहिनि हिकिड़े वक़्तु मानी खाईंदा 2 वक़्तु मानी खाइण जी सख़्त कान अथनि तव्हांखे ॿुधायो
उनजो सबबु छा अथव कि हिकिड़े वक़्त जी मानीअ जो 50 रुपए में मिले त टे वक़्त जी मानी 150 रुपया थी वञे, यानी 1500 रुपया ख़ाली मानी ते खणी 1500 ॿिया छा असां पंहिंजे ॿार खे 3000 रुपया महीनो माइट मोकिले सघे थो, जंहिंजा 2 ॿार पढ़नि त कोन थो मोकिले सघे। हे ॿार वीचारा पाण मज़दूरी कंदा आहिनि। असां वटि साईं राति जो हिकिड़ो सेशन हलंदो आहे जंहिंमें कट चांहि हिते हिते मूं ॿुधी सिंध यूनिवर्सिटी कट चांहि तव्हां बि पीती हूंदी, हॉस्टल में कट चांहि मिलंदी आहे। मूंखे सम्झ में कान आई, सची ॻाल्हि आहे, कराची में रहियो आहियां त मुंहिंजी कट चांहि हिन में असां वरी कट चवंदा आहियूं कस खे, में को कस बस लॻल हूंदो पती वती मिलाईंदा चांहि, न कट चांहि माने अधु कोप चांहि, हाफ कप। मुंहिंजो बाबा छा जे लाइ उन वक़्तु ॿुधायो जेसीं 15 या 20 रुपए में सॼो कप मिलंदो आहे, ॿार अफोर्ड न कंदा आहिनि त उहो अधु कप 10 रुपए में चांहि वठंदा आहिनि हिकिड़े पराठे सां। हाणे मुंहिंजो पराठो त ख़तम ई कोन थींदो अधु चांहि सां। असां वटि 30 रुपए में राति जो ॿार जेको 40% यानी अगरि 4000 ॿारनि त हुननि जो अधु खां वधीक 2000 ॿार इंतज़ारु कंदा आहिनि। हिकिड़ो खाधे जो सेशन 50 रुपए जो ख़तमु थींदो, 50 रुपया अफोर्ड न कंदा आहिनि, उहो 30 रुपए जो इंतज़ारु कंदा आहिनि जंहिंमें हिकिड़ो अधु कप चांहि ऐं पराठो खाए सुम्हंदा आहिनि। इहे हक़ीक़तूं अथव। मूं इन ते कमु कयो, बशीर सैलानी मुंहिंजो दोस्त अथव, हिनखे असां हिते कराची में स्टार्ट कयो, चाहे उहो चीपा हुजे, ऐं रमज़ान चीपा खे बि सुञाणा, ईदीअ खे बि सुञाणा, मुंहिंजे पुट फैसल खे बि सुञाणा। सैलानी बशीर साहब वॾो माण्हू जेको तव्हां ॿुधो हूंदो, मूं हुनखे फ़ोन कयो, चइसि ऐं 4-5 हज़ार ॿार जेके आहिनि उन्हनि खे इज़त सां मानी खाराईंदो। असां हॉस्टल में जेका फीस पिया वठूं इहो 5 रुपीज़ पर डे पवंदी आहे, जंहिंमें असां 5 रुपीज़ पर डे साईं फीस अथव हॉस्टल में, यानी हीअ जेको साईं ॿुधाए थो 3890 सालाना फीस आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी अथव पाकिस्तान जी जेका साल में हिकु दफ़ो फीस वठंदी आहे, न त हर जॻह सेमेस्टर अची वियो अथव। असां सेमेस्टर जी फीस, तव्हांजे ॿार पढ़ंदा हूंदा न जेबिस में, इवन लम्स में, मेरान में सेमेस्टर जी फीस वठंदा आहिनि, असां साल में हिकु दफ़ो फीस वठंदा आहियूं। ऐं फीस इहा अथव कि हॉस्टल जी टोटल फीस जेका उहा 3800 रुपया सालाना, हाणे 3800 बि तव्हां जेको अगरि ॾींहं में 365 में एवरेज छो ॿार त सैटरडे संडे बि रहंदो आहे, त 5 रुपीज़ पर डे ते हॉस्टल हाणे अॼु जेको अंदाज़ो लॻायो, ऐं टोटल फीस 8000 रुपए खां वठी असां 20000 मैक्सिमम फीस वठंदा आहियूं सालाना। इन खां वधीक तमामु घटि, सेल्फ फाइनेंस में थोरी वधीक आहिनि, उहो बि घटि सीटूं आहिनि। उन जे बावजूदि क्वालिटी एजुकेशन अथव। सिंध यूनिवर्सिटी जो उस्ताद जेके लाजवाब अथव, 250-300। ऐं रुगो हिकिड़ी ॿ मिसालूं तव्हांखे ॿुधायां, IT में असां वटि 40 कंप्यूटर साइंटिस्ट वेठा आहिनि जेके PhD कंप्यूटर साइंस एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। पाकिस्तान जी कंहिं यूनिवर्सिटी में 40 कंप्यूटर साइंस जे एक्सपर्ट कोन्हे को। असां वटि इंग्लिश में 15-20 PhD वेठा आहिनि, पाकिस्तान जी कंहिं यूनिवर्सिटी में इंग्लिश में PhD कोन्हे इन तादाद में, हिकिड़ो या ॿ हूंदा। असां वटि सिंध यूनिवर्सिटी में फैकल्टी तमामु वॾी वेठी आहे, कमु वठण जो कमु उहो हुनजी कोशिशि कई। तव्हां ॿांबेली थियो, असां मूंखे पंहिंजी जॉब जेका मूं मुकमिल कई, ऐं हिन वक़्तु बि सची ॻाल्हि ॿुधायां, ऐं CM साहिब जो तव्हां ऑन द रिकॉर्ड ॿुधायां, सिलेक्शन मुंहिंजी शाह साहिब कई ऐं मेरिट ते कयईं। ऐं साईं जो अॼु बि थोरो त आउं तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजो को बि हुकूमत सां कोन्हे, माण्हू जॾहिं छा बि चवनि, साईं मूंखे जॾहिं हुकुम कंदो आहे हुनजो यकीनन आई एम द ओबीडिएंट सर्वेंट ऑफ द चीफ मिनिस्टर। लेकिन कंहिं सेक्रेटरी या कंहिं डिप्टी या कंहिं हुनजे चवण ते जवाब कोन थो छॾियां त हीउ जेको मुंहिंजे मथे ते वेठो आहे, इहो बुफर साहिब जो झगड़ो कोन अथव, इहो वाइस चांसलर जे स्टेटस जो आहे। अॼु अगरि हिकिड़ो वाइस चांसलर कंहिं सेक्रेटरी जे चवण ते, एक्सप्लेनेशन ते, या हिकिड़े डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन जे चवण ते हलियो वियो त सुभाणे या VC जी इज़त जेका पिया कराए कोन। मूं पंहिंजो कंट्रीब्यूशन जेको कयो, 46 साल वॾी जॉब हूंदी, मूं 1973 में पंहिंजी सरकारी नौकिरी शुरू कई। तव्हांखे ॿुधायां 1973 में, अॼु 46 साल मूंखे सरकारी नौकिरी कंदे विदाउट ए गैप मुकमिल थियो। फ्रॉम द स्कूल टीचर टू द प्रोफेसर, चेयरमैन ऐं डीन, ऐं हुन खां पोइ वाइस चांसलर। इहे तमामु वॾी सर्विस आहे। की मूं हाणे तमामु घटि माण्हू जेके 46 साल नौकिरी कंदा आहिनि गवर्नमेंट में, मूं 46 साल मुकमिल थी विया। बुढे साहब जी महिरबानी जो हुन कराची में जॉब्स निकितियूं। 73 में स्कूल टीचर्स जी जॉब तमामु घणियूं आयूं। मूं 73 में मैट्रिक करे पंहिंजी जॉब शुरू कई। 46 साल मूंखे थी विया नौकिरी कंदे, ऐं अलाह जो शुक्र उन ॾींहं खां पोइ मुंहिंजो सॼो रिकॉर्ड कराची में जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जे साम्हूं आहे, उन में हर ॻाल्हि में तव्हां सभु कंदा। बाक़ी हाणे हीअ यूनिवर्सिटी तव्हांजे साम्हूं, तव्हां घुमी ॾिसो, नो स्मोकिंग अथव हिन यूनिवर्सिटी में। ॿार हाणे तव्हांखे रोड ते सिगरेट पीते अगरि ॾिसंदा त में तव्हां हुननि खे मना कंदो आहे, न पियो, तदाद इलाही घटि थी वई। असां नशे पते जी ॻाल्हि तमामु वॾी, यकीन न आउं तव्हांखे हुन रिकॉर्ड ॿुधायो, जॾहिं हॉस्टल में विधो त मूंखे शराब जी बोतल बि मिली।
वो भी पे इवन आई एम सॉरी टू से दैट एडी कुछ ॻाल्हियूं जो तव्हां ऑन द रिकॉर्ड ऑन करे कोई कोन थो सघां लेकिन अॼु अलाह जो शुक्र उहे ॿार डिसिप्लिन में तव्हांजी पूरी दावत तव्हांजी पंहिंजी यूनिवर्सिटी तव्हां मालिक आहियो कम्युनिटी जा माण्हू आहिनि जेके जान शो में वेठा आहियो तव्हांजा वॾा वाली ऑक्सफोर्ड में इहो ई आहे कि कम्युनिटी आहे उन यूनिवर्सिटी जी वजह से ऑक्सफोर्ड कम्युनिटी थी वई कैम्ब्रिज कम्युनिटी थी वई तव्हां कंहिं बि यूनिवर्सिटी में वञो बोस्टन में वञो त हार्वर्ड यूनिवर्सिटी वजह से बोस्टन थी त जामशोर में जेके 3 यूनिवर्सिटी अथव उहो तव्हांजो पंहिंजो अथव मालिकी करे तव्हांजे ॿारनि खे वधीक आसानी सां पढ़ी सघनि था ऐं तालीम खां अलावा ॿियो गुज़ारो कोन्हे हाणे क्वालिटी एजुकेशन जेका आहे उन लाइ तव्हां सां ॿधल जेका तव्हां तजवीज़ ॾींदा तव्हांजी पंहिंजी यूनिवर्सिटी वधी तव्हांजी महिरबानी सभिनी जेके दोस्त आहिनि सिविल सोसाइटी आहे असांजे प्रेस क्लब जा दोस्तनि शरीफ़ हिकिड़ो जेको आहे असांजो साबिक़ सदर आहे ऐं हींअर बि नायब सदर आहे मूंखां पोइ सेकेंड थी आहे इन हवाले सां जेकी बि बहितरी जेकी असांखे सम्झ में यूनिवर्सिटी जी आई पई त असां बाक़ाइदे उन में थोरो हिकु बि लॻा पिया हुआसीं असां हीअं नथा चऊं त भला ते ख़ुदि रुगो तव्हांखे यूनिवर्सिटीअ खे जेको हिकु ज़ाहिरा सां उनखां फाइट कंदासीं यूनिवर्सिटी जो तोहफ़ कंदासीं इन हवाले सां असां सभु दोस्तनि सोचियोसीं साईं सां जेको इहे मसइला थियनि पिया मामला थियनि पिया इन हवाले सां थोरो साईं सां मुलाक़ात दोस्तनि जो तारुफ़ कराई ऐं जेको असांजे तइलीम जे हवाले सां जेको बि असांजी आहे सरगर्मी इन जे लाइ साईं खे थोरी आगाही कई इन जे लाइ असां थोरो तारुफ़ वरितोसीं राजकाणे जे पर्सनल दोस्त वेझा गुज़रिया उन्हनि खे वठी आयासीं इनवाइट कयोसीं तव्हां मुलाक़ात सर ही उहे माण्हू आहिनि जन जो हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे एजुकेशन हिते जेके बि अॼु आया आहियूं असांजा बचड़ा पढ़नि था असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं इहा जेका तव्हां ॻाल्हि कई असां उन्हनि खां ज़रूरु पुछा कंदा आहियूं त अॻु में यूनिवर्सिटी जो माहौल छा हो हाणे छा पियो थिए उहे असां वटि रिपोर्टूं अचनि थियूं बाक़ाइदे पढ़ाई थिए थी बायोमेट्रिक सिस्टम थी वियो आहे अटेंडेंस जेका थिए पई उहा डायरेक्ट वञे पई फार्मनि ते जेका सख़्ती थी आहे त लाज़मी असां चऊं था इहो भलो आहे उन्हनि जो त ॿार असांजो जेको उतां निकिरे थो असांखे ख़बर ई कान्हे का हिते पहुचे कोन पोइ आख़िरी टाइम ते अॻु में त ईअं पिया हलियो का ख़बरचार न हुई हाणे जॾहिं इहा जेका थी आहे त इहा तमामु सुठी ॻाल्हि थी आहे त उन्हनि जे फार्मनि ते जेका चेक एंड बैलेंस आहे उन्हनि जो डेज़ जेके थियनि पिया ऐं उनखां अलावा जेको ख़ुदि हॉस्टल वारो तव्हां ॿुधायो असांजी नियाणियूं पढ़नि पियूं हाणे बायोमेट्रिक आहे 8 वॻे खां पोइ नियाणी नथी पहुचे असां ॾिसूं पिया पुछा पिया कयूं उन्हनि जे वारदनि खे कॉल थी वञे अॻु में कॾहिं ईअं कोन्ह थियो आहे इहा असांजे बचड़नि जी सेफ्टी आहे असांजे बचड़नि जी नेट जो तव्हां जेको असांजे छोकिरा वीचारा चवंदा ॿारड़ा साईं उहो असां वटि वाईफाई आहे कोन इलाही असां पैकेज पिया कयूं हाणे हर हॉस्टल में खणी मारवी हॉस्टल हुजे या बॉइज़ हॉस्टल हुजे उते नेट वाईफाई फ्री आहे शागिर्दनि हर महीने जा अलाए छा जेके ख़र्चु करणा पवंदा क्लास थियनि पिया ॾिसूं पिया हर शइ बाक़ाइदे तव्हां सीट नंबर विझो पंहिंजे ॿार जा असांजी वेबसाइट ते वञो सिंधी यूनिवर्सिटी ते उन ॿार जो सीट नंबर विझो 2004 खां पोइ जेके ॿार हिते पढ़िया आहिनि उन्हनि जे सभु रिज़ल्ट मार्कशीट तव्हांखे ऑनलाइन मिलंदी तव्हांजो ॿारु क्लास में आयो न आयो तव्हां घोटकी में बत्तीन में वेही चेक करे सघे थो असांजो सिस्टम आहे उन ते कॾहिं वेही तव्हांखे साॻी ब्रीफिंग ॾींदासीं ताकी अॻिते वञे उन ब्रीफिंग में रुॻो उन ॿार जो सीट नंबर यानी के एडमिशन कॾहिं वरिताईं सीट नंबर कहिड़ो अथसि कहिड़ो सब्जेक्ट अथसि 2 शयूं विझंदा आहियूं सॼी ॿार जो रिकॉर्ड तव्हांजे साम्हूं ईंदो कि अॼु क्लास में वेठो या न वेठो उहो डेली जो रिकॉर्ड तव्हांखे मिलंदो ऐं सेम जेको उन में असां उस्तादनि सां बि इहे कई कि उन उस्ताद क्लास वरिती न वरिती हाणे अटेंडेंस त मथे हली वई रजिस्टर भले साइन कनि न कनि लेकिन अगरि क्लास उस्ताद नथो वठे त मूं वटि हिते मैसेज अची वेंदो त फलाणो क्लास जेको उन में उस्ताद कोन वियो 700 उस्ताद आहिनि उहो नथा चेक करे सघनि ऑनलाइन सिस्टम आहे ऑनलाइन अटेंडेंस आहे बायोमेट्रिक्स ताईं उन में मौजूदु आहे इन ताईं त उहो ॿार असां हर उस्ताद खे मोबाइल फ़ोन में उहो सॼो सिस्टम ॾिनो क्लास न वठंदो मूं वटि मैसेज अची वेंदो हाणे यकीनन इहे जॾहिं चेंज कंदासीं त उहो रेज़िस्टेंस थींदी आहे मज़ामत थींदी आसानी सां आदि कोन्हे हिकिड़ो नओं सिस्टम जॾहिं अचींदो त हुन में इहे तनक़ीदूं थींदियूं असां हुन लाइ तयारु वेठा आहियूं जेको ॾींहुं हूंदो इनशाला उहो पॉज़िटिव कमु कंदासीं असां ॿी वॾी ॻाल्हि जेका आख़िरी ॿुधायां त जेकी कुझु असीं आहियूं इहे पब्लिक स्कूल तव्हां अॼु अलाह साईं जेका तव्हांखे इज़त ॾिनी आहे सरकारी स्कूल सरकारी कॉलेज सरकारी यूनिवर्सिटी असां मां 90% पाकिस्तान में जेके माण्हू वेठा अथव इहे प्राइवेट कोन अफोर्ड करे सघंदा न लम्स थींदो न आगा खान थींदो असां प्रोडक्ट आहियूं हिननि इदारनि जा त असां ते इहो कर्ज़ु आहे त असां स्कूल हुजे कॉलेज हुजे या यूनिवर्सिटी हुजे उन जी पोइवारी करे उनखे संभालियूं तॾहिं अॻिते वधे
ॾाढी महिरबानी मूं वटि हिकिड़ो ॿियो डेलीगेशन